अच्छा, ॿी जेका अॼुकल्ह छा डंपर वारी माफ़िया वारी ॻाल्हि हले पई, डंपर रोज़ माण्हू मारीनि था पिया, उहे त उन टाइम ते बि हलनि था जंहिं टाइम ते हुननि खे न हलणु खपे। ॾींहं जो बि असां हलंदे ॾिसूं था, राति जो 10 वॻे खां पोइ अचिणो आहे त 8 वॻे खां उहे हलणु शुरू थी था वञनि, या ॿी बि जेका हैवी ट्रैफिक आहे जंहिंजे करे रोज़ इहे कैजुअलिटीज़ बि थियनि पियूं। इन जा सबबु कहिड़ा आहिनि? तव्हांखे इहे डंपर्स माण्हू कीअं मारीनि था? छा मतिलबु डंपर्स जी फिटनेस जो को मसइलो आहे, रोड जो मसइलो आहे, या ड्रंक आहिनि उहे ड्राइवर्स, आहे इशू छा आहे? असल में आहे लालच। हे 4 पैसनि जे करे न इहो सेफ्टी फीचर्स पंहिंजा ऑफ था करे छॾनि। हाणे हिकु डंपर आहे न उहो 27 टन वज़न खणी सघे थो, हीअ ओवरलोडिंग कंदा। ठीकु आहे, हे खणनि था 80 टन। हाणे कांटा आहिनि कोन जेको हिननि खे चेक करे सघे। असांजी कैपेसिटी न आहे पुलिस जी, त असां ॾिसी ॿुधायूं त हीअ बाबा 27 न आहे 30 मण आहे, त इहा इन मां इहे फ़ाइदो था वठनि। सही। वरी जॾहिं हिकिड़ी शइ ओवरलोडिड आहे त हुनजा ब्रेक उहो ई न लॻंदा, वरी हुनखे स्पीड ॾियनि था, 50 ते 60 ते था हलाइनि। पोइ जॾहिं को वाक़ियो थिए थो न, पोइ हे ब्रेक हणनि था पर हिन खां लॻे त अथो कोन ब्रेक। या वरी हिकिड़ो त इहो आहे, ॿियो वरी इहो आहे त इहे जेके मोटरसाइकिल वारा आहिनि न, इहे बि वॾा हज़रत आहिनि। इहे बि ॿिनि डंपरनि जे विच मां निकिरंदा। बाबा तुंहिंजो कमु आहे लेफ्ट ते हल, तोखे 5 मिंट लेट पहुचंदे पर पहुची वेंदे, तोखे ज़रूरु आहे राइट ते ॿिनि डंपरनि जे विच मां निकिरे। पोइ छा थो थिए जो हुनखे नज़र बि नथो अचे ड्राइवर खे, हुनजे ब्लैक स्पॉट्स आहिनि। ऐं वरी स्लिप अगरि करे थी न, ॿियो छा आहे, वॾी गाॾीअ सां गॾु जे नंढी गाॾी थी हले त लर्ज़िश थींदी आहे, उन में उहो सकिन थींदो आहे। असांखे बि ख़बर न पवंदी आहे की भई उहा गाॾी हली वई अंदरि, जीअं खूह में न कशिश हूंदी आहे, ईअं ई वॾी गाॾीअ जी पंहिंजी हिकिड़ी जेका आहे न वाइब्रेशन थींदी आहे रोड ते। उन सां मोटरसाइकिल जॾहिं उन खां कंट्रोल खां निकिरे थी, स्लिप थो थिए न, उहो गाॾी जे टायरनि में थो हली वञे। हाणे उन में डंपर वारो जो ॾोह न आहे, उहो त पंहिंजी स्पीड में थो वञे। हिकिड़ो माण्हू सफ़ा जॾहिं वेझो अची वियो हुनजे, ऐं उन धड़धड़ाहट में या उन जेको आहे वाइब्रेशन में उहो स्लिप थो थिए न, पोइ ख़बर ड्राइवर खे तॾहिं थी पए जॾहिं हिकिड़ो माण्हू मरी वियो पोइ हिते। त इहो बि आहे, ज़्यादा केस अहिड़ा था थियनि असां वटि। त इन में त 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो असां इन में ट्रैकर लॻाए करे उनजे कम अज़ कम स्पीड खे असां कंट्रोल कंदासीं। इनशाला महीने अंदरि इहा असां स्पीड मुंहिंजे हथ में हूंदी हिन ऑफिस जे। 2 हिन में जेके गाॾियुनि खे ईअं सम्झो त अंडर रन्स प्रोटेक्शन हूंदियूं आहिनि, उहे असां लाज़मी करार ॾिनियूं आहिनि। ख़ासि तौर ते बैक साइड खां नंढी गाॾी अंदरि हली थी वञे, चइनी तरफ़ खां, त माना न को अॻियां बि को किरे त छो गाॾी में हली वञे, उहो हुनखे धकु लॻे त वरी ॿिए पासे हली वञे। ऐं वरी साइडनि खां बि जॾहिं स्लिप करे लताड़जे न, ऐं पोयां बि अगरि कोई ग़लती करे बि त उहो छो मरे, उनखे बि माना रुकावट हुजे। इहा ॿी माना असां शइ इहा कई आहे। 3 जेका शइ आहे जेका लाज़मी आहे, उहा आहे ओवरलोडिंग। उन जे लाइ कुझु प्रपोज़ल्स विया आहिनि गवर्नमेंट खे, त उहो जेके आहिनि सेंसर अहिड़ा मिलनि था पिया जंहिंमें गाॾीअ खे बीहणो नथो पए, उहो हलंदड़ गाॾीअ में ई माना हेठियां खां जॾहिं उहो क्रॉस थिए थो न, वज़न अगरि वधीक अथसि त उनजी कैमरा रिकॉर्ड थी करे, त उन सां बि माना फ़र्क़ु अची सघे थो। त पोइ नेक्स्ट सिग्नल ते तव्हां हुनखे रोके सघो था। न उहो हली वेंदो, उनजे घर टिकट पहुचंदो। उहो ठीकु ठाक ॻरो टिकट आहे 10,000 जो, माना फेरे मां जेको कमाईंदो उहो टिकट में ॾींदो। त ऐं चौथी शइ असां जेका कयूं था, उहो जीअं तव्हां चओ न त ड्राइवर खे नशे में त न आहिनि, ऐं ईअं बि थी सघे थो, छो जो 1-2 ड्राइवर अहिड़ा असांखे एक्सीडेंट खां पोइ इंटरव्यू कयासीं जेके 24 कलाकनि खां गाॾी हलाइनि पिया। त इहा ज़्यादती आहे, हिकिड़े इंसान खे एक्सप्लॉइट करणु थियो न। असां जेको आहे न, इन में हिकिड़ो डोप टेस्ट आहे, हुन में ब्लड ऐं यूरिन सैंपल्स असां रैंडमली मुख़्तलिफ़ गाॾियुनि जे ड्राइवरनि जा खणंदासीं। पोइ हुन में असां स्टडी बि थींदी, ऐं अगरि कोई पॉज़िटिव अचे थो त उन जी FIR बि थींदी, गिरफ़्तार बि थींदो, ऐं गाॾी बि बंदि थींदसि। त इहो बि असां उन ते डंपरनि या कंहिं बि वॾी गाॾी उन ते असां वठूं था पिया। अच्छा, छा त ॿी शइ त पाण वटि हिते कराची में बि वियल आहे, जंहिंखे बि जेको मसइलो थिए उनखे करिणो छा आहे, अची रोड ब्लॉक करिणो। ठीकु आहे, रोड ब्लॉक माना आम माण्हू परेशान थिए, जंहिं जेको वञे थो, बसूं बि रुकिजी वेंदियूं, मोटरसाइकिलूं बि रुकिजी, हर गाॾी रुकिजी थी वञे। इहो भला को इन जो छा को हल निकिरी सघे थो, या बसि इहो हाणे सदाईं असां वैल में आहियूं त किथे कुझु बि थींदो, कंहिं माण्हू जेको इंडिविजुअल जो इशू थिए थो त उहो बि लठ खणी अची रोड ते वेही थो रहे, केॾीमहिल हाईवे ब्लॉक करे थो, केॾीमहिल शारा फैसल ब्लॉक करे थो, केॾीमहिल कहिड़ी इहो, ऐं उहो सॼो प्रेशर वरी तव्हां ते किरंदो। बिल्कुलु, इहो तव्हां ॾाढो पर्टिनेंट ॻाल्हि कई। यकीन कयो, हिते ऑन एवरेज डेली 2 रोड बंदि थियनि था, ऑन एवरेज। ऐं इहो त वरी जेको गुरू मंदर खां वञे थो न, इहो तीनटी, इहो शाह नजफ़ कट ते त बंदि ई बंदि आहे। शाम थिए थी, हेवी ट्रैफिक पंहिंजो रश आवर शुरू थिए थो त कोई न कोई अची वेही थो रहे। इहो माना हिकिड़ो रूटीन ठही वियो आहे। त इहा जेका आहे न, हाणे
या त जंहिं वजह सां माण्हू अची वेहनि था आम तौर ते जेको असांखे कंट्रोल असांजो ॿुधाईंदो आहे उहो आहे गैस बिजली पानी न होने की वजह से या ड्रेनेज जो पाणी जमा थियण जी वजह हाणे या त इहे फैसिलिटीज़ सही थियनि या पंहिंजो हाणे ये फैसिलिटीज पुलिस खे न आहिनि ॾियणियूं न ठीकु आहे पर चैलेंज पुलिस ॾे ईंदो आहे न इहो त पुलिस जो कमु Ultimately आहे असांजो ultimately problem पुलिस थिए जो। थो। ऐं पर डायलॉग्स बि तव्हांखे करणा आहिनि मां छा करणु खोड़ असांजी ताईं फील्ड आहे खोड़ दफ़ा मिसाल तौर ते जेकॾहिं बिजली न आहे 5 कलाकनि खां 8 कलाकनि धरणो लॻल आहे त के इलेक्ट्रिक वारा न चवण ईंदा आहिनि पोइ पुलिस वारा खे चवंदा आहिनि पंहिंजो पाण डील कयो असांजो मसइलो न आहे असांखे का परेशानी कान्हे छाकाणि त रोड खुलाइण न खुलाइण तव्हांजो मसइलो आहे Yes, yes, त इहो हिकिड़ो सॼो प्रेशर बि तव्हां ते किरे थो ॿियो इहो थिए त जेकॾहिं 10 एहतजाज थियनि था न को शायदि ई कंहिं हिकिड़े ते FIR थिए थी रोड ब्लॉक करण जी FIR त भली पुरमन ई जेकॾहिं को वेठो आहे उन ते बि थियणु खपे त जीअं ॿियो दफ़ो हू सोचे त बाबा जेकॾहिं वेहंदुसि भली पुरमन ई वेहां कंहिंखे बाहि न ॾियां को लठ न हणां कुझु बि न कयां पोइ बि माना इहा तय आहे त रोड ब्लॉक करण जी FIR थींदी उहा नथी थिए उहा नथी थिए बिल्कुलु ॾिसो न इहे शयूं आहिनि जेके होलिस्टिकली असांखे ॾिसणु खपजनि असां त हाणे डिस्ट्रिक्ट में मां न आहियां ऐं डिस्ट्रिक्ट में जेका आहे न हर FIR इन क़िस्म जी जेका आहे न उहा लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट कंदी आहे हा त हर SP चाहींदो आहे त यार इहो बसि उथी वञनि त जान छुटे भॼी, जान छुटे वरी नेक्स्ट टाइम अगरि वेहंदा पोइ ॾिसंदासीं हा इहो हिकिड़ो आहे माना उन लाइ वरी हिकिड़ो स्ट्रॉन्ग क़िस्म जो लीडर खपे जेको इनखे फेस बि करे वरी उनखे सिस्टम बि सपोर्ट करे ईअं त सुभाणे को FIR करे वेही रहे उनजे ख़िलाफ़ ॿियो धरणो लॻे पर उन हटाए छॾे त वरी पोइ उहो चवंदो भेण मां चङो पॉलिटिकली प्रेशर पैदा थी थो वञे त पोइ SSP पोइ चवंदा यार तूं मैनेज करे SHO त असां वटि पहिरें धक में वेंदो आहे पोइ वरी उहो SSP बि कोन थो अचे